जय झूलेलाल। तव्हांखे ॿुधाईंदे ख़ुशी थी थिए त माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था जंहिंजो 62 इहो 16 सोमवार जो इहो प्रोग्राम थींदो आहे हर साल, जंहिंमें गुणगौरव प्रोग्राम बि थींदो आहे, जंहिंमें जंहिं बि सामाजिक तौर सां, राजनीतिक तौर सां या के संत महात्मा जेके समाज खे जोड़े करे सनातन धर्म खे अॻिते वधाइण जो कमु कंदा आहिनि, उन्हनि जे लाइ असांजा भाउ दीपक रोहरा उन्हनि खे सम्मानित कंदा आहिनि। इहो मां ईअं चई सघंदो आहियां भई इहो अभूतपूर्व प्रोग्राम आहे। इहो निरंतर इन्हनि जो प्रयास हूंदो आहे भई सिंधी समाज, संत समाज ऐं सामाजिक तौर सां कीअं माण्हुनि जी शेवा कजे। दीपक रोहरा ऐं उनजी सॼी टीम खे मां अॼु ॾियारीअ हिन शुभ ॾींहं ते खोड़ खोड़ वाधाई थो ॾियां ऐं लक्ष्मी दर, भॻवान दर, भोले दर इहा प्रार्थना थो कयां त उहो हमेशह ज़िंदगी में अॻिते वधंदा रहनि, निरोगी रहनि, स्वस्थ रहनि ऐं माता जो आशीर्वाद जीअं अॻ में हुयनि उहो सदा क़ाइमु दाइमु हुजे। जय झूलेलाल, जय महाराष्ट्र, जय भोलेनाथ।